बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सां साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो ऐं साईं शकूर सारंग साहब मौजूदु आहिनि। ऐं साईं शकूर सारंग खां अॼु जेको आहे पंहिंजो सवाल कंदड़ साईं खां त अॼु जेको तव्हांजी नॉमिनेशन हुई सिंध जी, उन में तव्हां ऑफ़िस जेको आहे उते वियल हुया, तव्हांजी जेका मरकज़ी ऑफ़िस आहे उते जे हवाले सां सॼो हाल अहिवाल साईं खां वठंदासीं। उन खां अलावा अॼु जेका हींअर थोरी देरि पहिरीं जेको आहे साईं गुलाम रसूल महर साहिबु ऐं एजाज़ चांडियो उन तरफ़ खां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस, हिकिड़ो प्रेस बयानु आयो आहे, उन जे बाबति बि साईं खां तव्हांजी राय वठंदासीं। साईं शकूर सारंग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पेट्रोल जे हवाले सां मरकज़ी इलेक्शन जो फार्म वसूल करण जी तारीख़ हुई ऐं जंहिंजो टाइम सुबुह 8 बजे खां 12 राति जो 2 बजे ताईं जो। असां 1:30 बजे दारे ऑफ़िस ते पहुतासीं फार्म वसूल करण लाइ, पर चेयरमैन साहिबु हुते मौजूदु कोन हो। सेक्रेटरी वेठो हो, वाइस चेयरमैन तुफ़ैल अहमद मेमण ऐं सेक्रेटरी अमानुल्लाह ख़ान हुते मौजूदु आहे। साईं मोहम्मद शरीफ़ उन्हनि खे एप्लीकेशन ॾिनी फार्म जे लाइ, जिन खे ॿुधायो हो त चेयरमैन साहिबु अचे थो कुझु घड़ियुनि में, कुझु देरि में, तव्हां इंतज़ारु कयो। थोरी देरि खां पोइ असांजो सेक्रेटरी साहिबु उथी रवानो थियो ऐं असां 4 बजे ताईं ऑफ़िस में वेठा रहियासीं, पर चेयरमैन साहिब जा नंबर बंदि ऐं उहो न आयो, न असांखे को फार्म मिलियो। जंहिंखां पोइ असां सोशल मीडिया ते इन क़िस्म जी सूरत हाल सिंध जे उस्ताद नालो रखी। हाणे ॻाल्हि हीअ आहे त हिन वक़्तु जेको सोशल मीडिया ते साईं गुलाम रसूल महर ऐं साईं एजाज़ चांडियो उन्हनि जो को मौक़िफ़ आयो आहे ॿुधण जेको, उन सिलसिले में हिकिड़ी शइ त मूंखे ॾाढो ॾुख ऐं अफ़सोस सां चवणो थो पवे त पेट्रोल सिंध जो सदर रहंदड़ साईं गुलाम रसूल महर, उन जी ॿोली अॼु तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो त असां जेके माण्हू उते पंहिंजे हक़ ऐं फार्म जे ऐं तंज़ीम जे आइन जी ॻाल्हि थी कई त हू चवे थो पंहिंजी ॿोली में त हींग पिया कनि। सिंधी माण्हू इहो पाण सभु हींग माना गॾहा कंदा आहिनि। हिन सिंध जे उस्तादनि जी तौहीन कई आहे, हिन असां सभिनी तौहीन कई आहे त जेके माण्हू उस्ताद तंज़ीमी ॻाल्हि कनि, उस्ताद इलेक्शन जी ॻाल्हि कनि, त सोशल मीडिया ते जिन माण्हुनि बि असांजे हक़ में या इलेक्शन जे हक़ में या तंज़ीम हक़ में ॻाल्हायो आहे, गुलाम रसूल महर उन्हनि जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त इहे सोशल मीडिया ते हींग पिया कनि। मुंहिंजे ख़्याल में इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, इंतिहाई शर्म रक़म आहे। महर साहिबु हेॾो वॾो माण्हू तंज़ीम जो सरियार रहियो आहे, उनखे इन लफ़्ज़नि ॻाल्हाईंदे थोरो घणो शर्म अचणु खपंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में को बि बाअख़लाक़ माण्हू, को बि तंज़ीम जो सुञाण माण्हू अहिड़ी क्रियल ॿोली ऐं गैर अख़लाक़ी ॿोली नथो ॻाल्हाए सघे, जंहिंजी आउं सख़्तु लफ़्ज़नि में अॼु हिन सोशल मीडिया ज़रिए मज़मत थो कयां ऐं आउं ख़ासि मुतालबो थो कयां त उहो पंहिंजनि हिननि लफ़्ज़नि ते सिंध जे उस्तादनि खां, सिंध जे बाशूर उस्तादनि खां माफ़ी वठे। बाक़ी रहियो हीउ हिकिड़ो नओं ड्रामो उन्हनि ठातो हो। फार्म वारो एजाज़ साहिबु चवे थो, अॼु जे चवनि था त बाबा मरकज़ी सदर गुलाम रसूल हिकिड़ो फार्म वसूल कयो, हिकिड़ो मरकज़ी सदर एजाज़ चांडियो फार्म वसूल कयो। एजाज़ चांडियो जे लाइ चयो पियो वञे त उहो असांजो मरकज़ी सदर आहे, जंहिं हुन फार्म वसूल कयो आहे। जॾहिं त कल्ह सॼी सिंध ॾिठो त नवाब शाह में एजाज़ अली चांडियो गुलाम रसूल महर जो जनरल सेक्रेटरी तौर ते ऐलान थियो, हुनजो सदर गुलाम रसूल महर ख़ादिम उस्ताद पैनल जो ऐं जनरल सेक्रेटरी एजाज़ अली चांडियो, इहे कल्ह नवाब शाह में अनाउंस थिया आहिनि, जंहिंखे सॼी सिंध ॾिठो आहे। जेको माण्हू ख़ादिम उस्ताद पैनल जो जनरल सेक्रेटरी हुजे उहो असांजो सिंध जो सदर, असांजो सदर कीअं थो थी सघे? हा, अलबत्ता 5 ॾींहं 8 ॾींहं अॻु असां इलेक्शन कई पई, उन टाइम ते असांजो एजाज़ चांडियो सदारती उमेदवार हो, पर उहो असांखे छॾे चुको। हू नवाब शाह में वञी जनरल सेक्रेटरी गुलाम रसूल महर जे ख़ादिम उस्ताद पैनल में वठी चुको, जंहिंजी अनाउंसमेंट बि थी वई। त पोइ हीउ ड्रामो करणु त बाबा मूं फार्म वठी रखी छॾियो आहे, हाणे जिते बि चवंदा आहियूं अची फार्म ॾियां हुनखे। मुंहिंजे करे फार्म ॾियणु हीअ आइनी हिकिड़ो ॻाल्हि आहे त फार्म इलेक्शन कमीशन ई अलाट कंदी आहे, उहा ई ॾींदी आहे, न को कंहिं बि ग्रुप जो माण्हू उहो फार्म वठो रखे वेठो हुजे ऐं उहो चए त ॿिए ग्रुप खे ॾियां थो। हे शायदि सिंध जे उस्तादनि खे अञा बि सम्झनि था त उस्ताद जाहिल आहिनि, उन्हनि खे इल्मु कोन्हे, उन्हनि खे ॼाण कोन्हे त जेको माण्हू पंहिंजी सदारती उमेदवार तौर ते फार्म वसूल करे इलेक्शन कमीशन खां वेठो हुजे, उहो फार्म असांजे कहिड़े कम जो आहे?
गुलाम रसूल महर चवे थो आउं जमहूरी माण्हू आहियां ऐं इलेक्शन खां कोन थो भॼां। असांखे हींअर बि चैलेंज था कयूं, तूं जमहूरी माण्हू ई इलेक्शन खां नथो भॼी त तूं अख़लाक़ी मुज़ाहिरो कर, इलेक्शन कमीशन खे चओ हू सुभाणे तव्हांजा फार्म अलाट करे चेयरमैन साहिबु। ऐं जीअं त अॼोको ॾींहुं असांजो उन्हनि ज़ाया कयो आहे, ख़राबु कयो आहे, उन करे शेड्यूल जो हिकु ॾींहुं ॿीहर वधाए त असीं सम्झूं था त इहो पोइ जेकॾहिं ईअं था कनि त असीं सम्झंदा जो जमहूरी माण्हू आहिनि, ठीकु आहे, ग़लतियूं सलतियूं थींदियूं आहिनि, असां उन्हनि ग़लतियुनि खे दरगुज़र करे असीं इलेक्शन अमल में हिसो वठंदासीं। हूअं बि असां वेंदासूं 7 तारीख़ ते फार्म खणी, ऐं असां सिंध जे उस्तादनि जी ज़ाहिर ते जेके उस्ताद गॾु थींदा उन्हनि जी अदालत में वेंदासूं, मरकज़ी ऑफिस वेंदासूं, पंहिंजो फार्म खणी वेंदासूं ऐं उते वञी जमा कराईंदो हे असांखां वठनि या न वठनि। असांखे इहो न आहे त हे असांखां फार्म वसूल कनि था या न, जेके ॾींहं ॾींहुं कंदा त वरी वसूल असांखां कहिड़ो कंदा, त उहा शइ कान्हे। असां इलेक्शन चाहियूं था त सिंध जे उस्तादनि खे वोट जो हक़ु मिले। इहे इलेक्शन मुंहिंजे ख़्याल में उस्ताद जी अदालत में थियणु खपे। असांजो मान वारो वॾो ॾाहो दानिशर दोस्त आहे साईं इंतज़ार छलगरी, हुननि जो फ़लसफ़ो आहे त उस्ताद जी अदालत में वञो। असां उन फ़लसफ़े ते पिया कयूं त अचो त सभु उस्ताद जी अदालत में अचूं, हलूं। उस्ताद जी अदालत में वञण खां पोइ सभु कुझु थी वेंदो हलियो। जेकॾहिं साईं वारा खटी आहे त असां उनखे क़बूलु कंदासीं, असां उनखे हार पाईंदासीं। असां मुंहिंजे ख़्याल में इहो त तस्वरी कोन्हे त असां उन इलेक्शन खे न क़बूलु कंदे को दड़ो ठाहियूं, इहा शइ कोन्हे। असीं साईं वारनि खे हिन पैगाम सिंधे सभिनी उस्तादनि खे यकीन था ॾियारीनि जेकॾहिं इलेक्शन असां हाराई त असां साईं जिन खे क़बूलु करे उन्हनि सां 2 साल जेको पीरियड आहे उहो करे हलंदासीं। वॾी महिरबानी। असां सां गॾु मौजूदु आहे साईं मोहम्मद शरीफ़ तुनियो। साईं खां अॼु जी जेको साईं गुलाम रसूल महर साहिबु जेकी चवे थो त आउं जमहूरी माण्हू आहियां ऐं पंहिंजो जेको अॼु साईं प्रेस बयानु ॾिनो आहे उन बाबति साईं खां साईं जा राय वठंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबुह वारी सूरत हाल ते असां सोशल मीडिया ते बयानु पंहिंजा ॾेई चुका आहियूं। वधीक सारंग साहिबु वज़ाहती बयानु जारी कयो आहे। असां हींअर रस्ते में हुआसीं, हैदराबाद खां मोटियासीं त पोइ उते जेको सो साईं गुलाम रसूल महर ई साईं एजाज चांदी जो जेको असां मौक़फ़ सोशल मीडिया ते मामा होत जे आई डी ते ॾिठो, उहो तमामु हिकिड़ो ॾुखो ईंदड़ साईं लफ़्ज़ इस्तेमालु कया हुआ। मूंखे त उहे लफ़्ज़ ॿुधंदे बि शर्म थिए थियो त हिकिड़े सिंध जे उस्ताद खे 2 दफ़ा चूंडियल पेटेल जो मरकज़ी सदर हुजे ऐं वरी 4 दफ़ो सदार सीट जो उमेदवारु हुजे, उहो लफ़्ज़ जेकॾहिं चवे त सोशल मीडिया ते दोस्तनि जेके से हींगूं पे कयूं। हाणे हींग लफ़्ज़ जेको सो असांखे ॾाढो शर्म थो अचे उहो लफ़्ज़ चवंदे त मुंहिंजे ख़्याल में त आउं पहिरीं त साईं गुलाम रसूल खे इहो तव्हां सोशल मीडिया ते गुज़ारिश कनि त साईं तव्हां असांजा वॾा भाई हुयोसीं, तव्हांजी इज़त था करियो। असां तव्हांखे असीं जमहूरी माण्हू आहियूं, असीं तंज़ीमी माण्हू आहियूं, असां तव्हां सां 2 पीरियड गॾु हलिया आहियूं, पर असां तव्हांखे पंहिंजो सदर मञियो हो। पर ॾुख इन ॻाल्हि जो आहे तव्हां एतिरा जेको सो न तंज़ीम जे सदार जे नशे में गर्क थी विया आहियो जो सिर्फ़ु पाण ई जेको सो हिकिड़ी कुर्सीअ जे लालच में हिकिड़े उस्ताद खे एतिरा लफ़्ज़ तव्हां चया त मुंहिंजे ख़्याल में त तव्हांखे सिंध जे उस्ताद खां पहिरीं ॻाल्हि हुनजी माफ़ी वठणु खपे। जेकॾहिं तव्हां माफ़ी नथा वठो त पोइ आउं सम्झां थो त तव्हां जेको सो हिकु सुठा उस्ताद न आहियो। रहियो मसइलो जेको साईं चयो त तव्हां जेको सो मूंखे एजाज चांदी जे रस्ते में गाॾी बि मूं हलाई फ़ोन बि कई त बाबा मूं वटि नॉमिनेशन आहे जेको मूं सदार सीट जे लाइ वरितो हो, उहो तव्हां मूंखां वठो अची। ऐं उन में उन साईं गुलाम रसूल महर साहिबु इहा वज़ाहत कई आहे त एजाज चांदी जेको सो हुन जो सदार सीट जो उमेदवारु हो ई दोस्त हिन खां भॼी। उनजी सोशल मीडिया ऐं इमदाद जी ID आहे मामा होत जी ते तव्हां ॾिसो साईं गुलाम रसूल महर सदार सीट जो कैंडिडेट आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको सो एजाज चांदी जो जनरल सेक्रेटरी जो कैंडिडेट आहे। उहो वरी असांजो सदर कीअं थियो? हीअ त शइ सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि आहे। ऐं उनखां पोइ उहो नॉमिनेशन असां कहिड़ी आधार ते जेको सो साईं एजाज चांदी साहिब खां वठूंसीं? कतई न वठंदासीं। घटि में घटि उन ई महिल मुंहिंजे ख़्याल में असांखे ॿुधायो हो पंहिंजो असांजे वाइस चेयरमैन साहिब त आउं वञा थो, मूंखे घुरायूं आहे, मूंखे नॉमिनेशन ॾींदा ऐं तव्हांखे ॾींदुसि। कलाक ॿिनि खां पुठियां जेको सो मूंखे रस्ते में साईं तुफ़ैर साहिबु फ़ोन करे चयो त बाबा जेको सो साईं मूंखे फ़ोन करे गुलाम रसूल चयो आहे सोशल मीडिया ते मामा होत जी ID ते हुन रखियो आहे त बाबा तव्हां जेको सो फार्म एजाज चांदी हैदराबाद में आयो हुन खां वठी वठो। छा उहो कल्ह जनरल सेक्रेटरी हो, अॼु इलेक्शन कमेटी जो एजाज चांदी चेयरमैन थी वियो? हीअ कहिड़ो मज़ाक़ आहे तनज़ीम सां? हीअ अहिड़े क़िस्म जी असां त सोचींदा ई कोन हुआसीं त गुलाम रसूल महर को हेॾो तंज़ीमी दुश्मन थींदो, हेॾो को उस्ताद जो दुश्मन थींदो सीट जे लाइ करे। सो मुंहिंजे ख़्याल में त असां कतई न वठंदासीं। ऐं अॼु वरी बि जेको सो इलेक्शन कमेटी खे गुज़ारिश थो करे चेयरमैन साहिब खे
सेक्रेटरी साहिब खे वाइस चेयरमैन खे तव्हां असांखे पंहिंजो फार्म ॾियो ऐं असांखे हाणे जेको तव्हां असांजा ॾींहं ख़राबु कया आहिनि उनजे लाइ 2 या 3 ॾींहं असांखे ॾियो त जीअं असां जेको सो हीउ प्रोसेस पूरो करियूं। अगरि जेकॾहिं न त पोइ हाणे हूअं ई तव्हां जेको पाण खे सदर चुनाए वरितो, असां बि इंशाल्लाह दौलनि तमामनि सां 7 तारीख़ ते पंहिंजो नॉमिनेशन खणी ईंदा संजय उस्ताद सां गॾिजी। सो असां हरूभरू तव्हां असां खां ॾारायो था, हरूभरू तव्हां असां खां ख़ौफ़ था करियो। असीं बि उस्ताद आहियूं, जेकॾहिं असां नॉमिनेशन वठणु वियासीं त छा ॾोह करे विधोसीं। सिंध जो हर जेको ॾाहो आहे, जेके माना हलिया बि विया आहिनि वीचारा, पर हाणे पाण खे खट ते खणाए बि जेको हुन सां गॾु आहिनि। अॼु बि जेके चवनि था त असांजो को जहिड़ो कंहिंजो सुकी वियो आहे, को पोड़ो थी वियो आहे, पर गॾु त तव्हां सां वेठा आहिनि, नाले वारा माण्हू सभु तव्हां सां गॾु वेठा आहिनि। तव्हां सिंध जा सदर थी रही चुका आहियो, कोई बि असांखां ख़ौफ़। सो आउं चवंदो साईं खे थोरा इहे जेके लफ़्ज़ दिलि जो खोई जोड़नि, साईं हुनजी माज़रत बि करे ऐं इलेक्शन कमेटीअ खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त असांखां नॉमिनेशन ऐं ॾींहं असांखे वापसि ॾियो। वॾी महिरबानी। महिरबानी साईं, वॾी महिरबानी।